आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾियाई मङा। सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठनि फ़नकारनि गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़काणी मौजूदु आहियूं, पर लाड़काणी में जेके महिमान आया आहिनि उहे जेकमाबाद खां आया आहिनि ऐं तमामु प्यारा सिंध जा तमामु सुहिणा फ़नकार आहिनि ऐं हुननि जॾहिं बि ॻायो आहे त सिंध जे माण्हुनि खे झुमाए छॾियो आहे। थोरे अरसे में उन्हनि खे अलाह पाक वॾी कामयाबी ॾिनी आहे। हुन जो कलाम जेको पहिरियों तमामु घणो मशहूरु रहियो आहे, जेको अॼुकल्ह रेडियो टेलीविज़न ऐं चौराहे चौंकनि ते हर जॻह ते हले पियो, दौलत दमामनि सां ईंदासीं, चाचनि मामनि सां ईंदासीं। असांजे सिंध जा तमामु सुहिणा फ़नकार कामरान जमाली ऐं इमरान जमाली। अचो त असां पंहिंजे सुठनि फ़नकारनि सां पंहिंजी गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। अच्छा, तव्हांजी मक़बूलियत इज़त जेका तव्हांखे अलाह पाक ॾिनी आहे, इहा ॾिसी तव्हांखे कीअं पियो महसूसु थिए? अल्हम्दुलिल्लाह, असां ॾाढा ख़ुशि पिया थियूं। असांखे एतिरी इज़त मिली आहे, मालिक साईं असांखे इज़त ॾिनी आहे। मौला जा लख एहसान आहिनि, मालिक जा करम आहिनि। अल्हम्दुलिल्लाह ॾाढा ख़ुशि आहियूं। ओ रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई, ओ रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई, ओ केजी कराजी इंतज़ारी थी वो साल खां पोइ बाग़वारी थी। ओ रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई, ओ रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई। मस मिलियो वा मुख्यो दीदार जो, पीरे प्यारा तो सा प्यार जो। ओ मस मिलियो वा मुख्यो दीदार जो, पीरे प्यारा तो सा प्यार जो। ओ हाणे त दिलड़ी ठारी थी वो साल खां पोइ बाग़वारी थी। रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई, ओ रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई। रफ़ीक गुलवाणी के छॾे न वञ तो, हिन ॾुखनि में गॾे न वञ तो। ओ रफ़ीक गुलवाणी के छॾे न वञ तो, हिन गमनि में गॾे न वञ तो। इहा मुंहिंजी अर्ज़दारी थी, सालनि खां पोइ बाग़वारी थी। ओ रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई, ओ रात हिकिड़ी रही मिंट में तारी कई। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।